साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करीम, सिंध धरती जा वारसो मुंहिंजा दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जी सिंध, जी मुंहिंजो रहबर साईं जी एम सैयद। दोस्तों, कराची टे तलवार ते 3 ॾींहंनि खां नम्रता ऐं घोटकी मंदिर ऐं ॿिया अहिड़े क़िस्म जा मामला, उन जे ख़िलाफ़ हिकिड़ो एहतजाज हली रहियो हो, पुरमन एहतजाज हली रहियो हो, जेको अॼु पुॼाणी ते पहुतो। पुॼाणे ते ईअं पहुतो त जेकी जिन माण्हुनि एहतजाज करे रहियो हो, उन्हनि जी टीम अॼु वञी हुकूमत सां मिली ऐं हुकूमत कुझु वाइदा कया, कुझु कमिटमेंट्स कयूं। ऐं इहा शइ जंहिंमहिल उते ॿुधाई वई त उते जेके ॿिया दोस्त हुआ, जेके उन जी टीम जा हिसो हुआ, कुझु भेणूं, कुझु अदड़ियूं, कुझु भाइर, कुझु दोस्त, उन्हनि सभिनी सवाल कया त कहिड़ी गारंटी आहे इन्हनि सभिनि मामलनि खे हल थी वेंदा, कहिड़ी गारंटी आहे त ॾुहारी पकड़िया वेंदा। हाणे इन में को बि शक न आहे त जेकी इंतिज़ामिया आहे उहा पाण मजबूर आहे, उहो त नथी गारंटी खणी सघे कंहिं शइ जी। पर दोस्तों, हिकिड़ी ॻाल्हि असांखे सम्झणु खपे त हीउ निज़ाम एॾो करप्ट आहे जो हिन मां चङाई जी उमेद रखणु ॿियो कोई बि सिवा कुझु बि न आहे। नम्रता हली वई, रिंकल कुमारी हली वई, मंदरनि ते हमला थिया, ही छा आहे? कहिड़े क़िस्म जी सोसाइटी आहे? मज़हब जे नाले ते ज़बरदस्ती मज़हब चेंज थो करायो वञे, मंतक इहा ॿुधाई थी वञे त बसि सॼी दुनिया में चेंज थिए थो, हिते छो कोन थो चेंज थिए? बाबा, ॿियनि किथे थींदो हूंदो त हू को तहक़ीक़ कंदा हुआ। मूंखे ॿुधायो, हिकु वात ॻाढ़े छोकिरे में कहिड़े मज़हब जी हुन ॾिठी तशरीह जो उन मां मुतासिर थी हिकु न्याणी मुस्लमान थी। 2 न्याणियूं हींअर खजी वयूं हुयूं, उन्हनि जी तव्हां ॾिसो किसो। रिंकल कुमार जो इशू तव्हांजे साम्हूं आहे। ईअं अलाए केतिरा मामला तव्हांखे मिलंदा जिते असांजो नालाइक़ तबिको, जिते जंहिंखे चाहे दॿाइणु चाहे थो दॿाए थो, मज़हब जे नाले ते दॿाए, ज़ात जे नाले ते दॿाए, फ़िरक़े जे नाले ते दॿाए, माली हिसाब सां दॿाए, जिते उनजो वस पुॼे थो हू दॿाए थो। मुंहिंजी नज़र मंदर हुकूमत जेके आसरा ॾिना इन मां कुझु कोन कंदी। हिन सिस्टम में मूं चयो न त एॾी करप्शन आहे, एॾी नालाइकी आहे, छा चइजे। जीअं मज़हबी इंतिहा पसंदी वारे एलिमेंट में हिकिड़ी माफ़िया आहे जेकी मज़हब जो नालो इस्तेमालु करे ऐं इंतिहा पसंदी पकड़े थी, न्याणियूं खणे थी, अगवा करे थी, मज़हब तब्दील कराए थी, तीअं ई नम्रता वारे मामले में हिकिड़ी माफ़िया इन्वॉल्व आहे ऐं हर मामले में माफ़िया इन्वॉल्व आहे। मज़हब जे नाले ते हुजे, प्लाट जे नाले ते हुजे, हर जाइ न का माफ़िया हले पई ऐं हुकुमरान एॾा नालाइकनि जो कुझु नथा करे सघनि। न्याणियूं खॼियूं थी वञनि मज़हब जे नाले ते, न्याणियूं खॼी थी वञनि इश्क जे नाले ते, ॿार मारिया था वञनि, बाबा चरियो हो। ही कहिड़े क़िस्म जी सोसाइटी में असीं रही आहियूं? ईअं न थिए त अॻिते हली किताबनि में इहो चयो वञे त इंसाननि में हिननि में ई फ़र्क़ु हो, पाण इंसानियत खां ई ॿाहिरि निकिरी वञूं। केतिरियूं निमरताऊं असांजे लाइ पंहिंजे लाइ साह ॾींदियूं, केतिरा मंदर टुटंदा, केतिरियूं मस्जिदूं ढहंदियूं, केतिरा इमाम बारगाहूं ढहंदियूं, ऐं ओवरऑल थो ॿुधायां केतिरो ढहंदो ऐं कीअं उनखे कवर अप करण लाइ हिकिड़ो तबिको वेठो हूंदो जेको कवर अप कंदो, हीअं न हो हीअं हो, जेको कवर अप कंदो। दिल रत जा ॻोढ़ा रोए थो जॾहिं सोसाइटी जी ना ॾुख ॾिसूं था। हुन प्रोग्राम में जेके अदड़ियूं वेठियूं हुयूं, जेके कुझु ॿाहिरि वेठा हुआ, मूं फील कयो पए त हू रत जा ॻोढ़ा रोई रहिया आहिनि, रत जा ॻोढ़ा रोई रहिया हुआ। वज़ाहत घुरियऊं पए, वज़ाहत पोइ उन्हनि खां घुरियऊं पए जेके पाण मजबूर आहे। उहे बि दोस्त जिन एहतजाज करायो, पाण मजबूर आहे। कॾहिं असीं सुजाग थींदासीं? हिकिड़े पासे असीं क्लेम था कयूं त बाबा असीं हीअं आहियूं, एक्स वाई ज़ेड। ऐं एज़ अ सिंधी बि तव्हां सभिनि खे चवंदुसि, घणा सिंधी रहूं था कराचीअ में, घणा ॼणा आया एहतजाज में। जॾहिं ॾिठो वञे न जिन एहतजाज कयो पियो, उन्हनि बार बार चयो पियो त असीं एज़ अ यूथ आया आहियूं, असीं एज़ अ इंसानियत आया आहियूं, हिंदू मुस्लमान जी तफ़रीक़ न रखो। मूं ॿुधो पंहिंजे हिंदू भाइरनि खे चवंदे त हिंदू मुस्लमान जी तफ़रीक़ न रखो, पर बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ऐं तव्हां सभिनि खे ॿुधायां थो। असीं इहे माण्हू ॻाल्हियूं चऊं था, जेके दोस्त उते वेठा उन्हनि बि चयो पए, जेके न आया उन्हनि खे चवां थो, असीं इहो त चऊं था
त बाबा कुझु बि न आहियूं, हिंदू मुस्लमान न आहियूं, पाण सिंधी आहियूं, पाण पाकिस्तानी आहियूं, XYZ 100 थियरीज़ आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जॾहिं कंहिं माण्हूअ सां ज़्यादती हुनजे हिंदू थियण सां थींदी त पोइ हिंदू रहण जी बि अहमियत आहे। कंहिं माण्हूअ सां ज़्यादती हुन फ़िरके जे करे थींदी त पोइ उहो फ़िरके वारी शेप आहे। जीअं असीं चवंदा आहियूं न त बसि सिंधियुनि सां ज़ुल्म थियो आहे हिन सिस्टम में। छो सिंधियत इंपॉर्टेंट आहे असांजे लाइ? छो त सिंधियत जे आधार ते ज़ुल्म थियो आहे। तीअं ई न्याणियुनि सां ज़ुल्म थिए थो, बचनि सां ज़ुल्म थिए थो, मंदरनि ते हमला थियनि था। मूंखे इहो त ॿुधायो आहे कि हिकिड़े माण्हूअ ते इल्ज़ाम लॻे थो मंदर ते हमिलो थिए थो ऐं उन्हनि माण्हुनि जो ईमान त ॾिसो। इस्लाम फतह करण, इस्लाम जो पैगाम खणी आया, हमिलो कनि था ऐं सोन चुराइनि था। लानत हुजे अहिड़नि माण्हुनि जे वजूद ते, लानत हुजे, लानत हुजे अहिड़े माण्हुनि जे वजूद ते जिन खे का तफ़रीक न आहे सही ऐं ग़लति जी। मज़हब त रहमत हो, उन रहमत खे हिननि छा चवां ज़हमत में तब्दील करे छॾियो आहे। अफ़सोस, ऐं नालायक हुक्मरान ए बि असां मां ई निकिता आहिनि। जहिड़ी क़ौम तहिड़ा हुक्मरान। अफ़सोस। निम्रता लाइ दुआऊं, घोटकी मंदिर लाइ दुआऊं, सिंध जे चपे चपे लाइ दुआऊं। आख़िर में इहा ई दुआ कंदुसि त साईं सदाईं करीम ते सिंध सुगार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। हू रब अची कुझु करे त थिए, बाक़ी हितां का उमेद न आहे।